प्यारा शागिर्दो, कृष्ण लाल परमार। अॻी वीडियो में असां रीडर जो सबक 24 पढ़ियो होसीं। अॼु असां हिन सबक जी मश्क कंदासीं। अचो त मश्क करियूं। हिन मश्क जा 4 हिस्सा आहिनि। पहिरियों हिस्सो सवालनि ते ॿधलु आहे। नंबर 1, हेठियुनि सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल आहे, सिग्नल में कहिड़े रंग जूं बतियूं हूंदियूं आहिनि? हिन जो जवाब आहे, सिग्नल में ॻाढ़े, पीले ऐं साए रंग जूं बतियूं हूंदियूं आहिनि। बे सवाल है, ॻाढ़ी बत्ती छाजो इशारो आहे? हिन जो जवाब है, ॻाढ़ी बत्ती गाॾी खे बीहारण जो इशारो आहे। जीम सवाल है, साई बत्ती छाजो इशारो आहे? हिन जो जवाब है, साई बत्ती गाॾी खे हलाइण जो इशारो आहे। दाल सवाल है, पीली बत्ती छाजो इशारो आहे? हिन जो जवाब है, पीली बत्ती गाॾी खे ढिरी करण या गाॾी खे तैयार रखण जो इशारो आहे। हिन मश्क जो ॿियो हिस्सो आहे, हेठियां लफ़्ज़ पढ़ो ऐं लिखो। ट्रैफ़िक, पीली, साई, रस्ते, मतिलब, महिरबानी। हिननि लफ़्ज़नि जे हेठियां मूं इहे लफ़्ज़ लिखिया आहिनि। हिन मश्क जो टियों हिस्सो आहे, लफ़्ज़ ध्यान सां ॿुधो ऐं हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे पदनि में टोड़े ॿुधायो। पद छाखे चइबो आहे? कंहिं बि लफ़्ज़ में जेके आवाज़ अचनि था उन्हनि आवाज़नि खे पद चइबो आहे। जिन जी हिजे अलॻि अलॻि कई वञे थी, इन्हनि आवाज़नि खे पद चइबो आहे। अचो त हिननि लफ़्ज़नि खे पढ़ूं ऐं इन्हनि जा पद धार करियूं। इहो लफ़्ज़ आहे इशारा। हिन लफ़्ज़ जा 3 पद आहिनि, इशारा, यानी 3 आवाज़ आहिनि, इशारा। बाबा, बा 2 आवाज़ यानी 2 पद आहिनि, बा। अख़बार, हिन लफ़्ज़ में 3 पद आहिनि, अख़बार। ख़ाए अलिफ सां गॾु पढ़िबो आहे ऐं इहो ॿिन्ही अखरनि जो हिकु आवाज़ यानी हिकु पद थींदो, अख़। ॿियो पद बा, टियों पद र, अख़बार। बत्ती 2 पद आहिनि यानी 2 आवाज़ आहिनि, बत्ती। ॻाढ़ी, हिन लफ़्ज़ में 2 पद आहिनि यानी 2 आवाज़ आहिनि, ॻाढ़ी। अमल, हिन लफ़्ज़ में 3 पद आहिनि यानी 3 आवाज़ आहिनि, अमल। नंबर 4, हिन सबक में ॾिनल बतियुनि जे रंगनि वारनि नालनि खां सवाइ अव्हां खे ॿियनि रंगनि जा जेके नाला अचनि था उहे लिखो। त उहे आहिनि, अचो लिखूं, अछो, कारो, नीरो, गुलाबी, वाङणाई, नारंगी, भूरो, नासी। प्यारा शागिर्दो, अॼु असां रीडर जे सबक 24 जी मश्क कई आहे। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो सबक 25 पढ़ंदासीं। अॼु जी ही मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। सब्सक्राइब कजो। महिरबानी।